बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम जनाब सदर मजलिस, मोअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी, काबिल एहतराम उस्ताद साहिबान, मुंजा तालिब इल्म साथियों, अस्सलाम वालेकुम। जनाब आला, अज आऊं अवां आॾो जंहिं मौज़ू ते तकरीर पेश करण चाहियां थी सो आहे असांजो शाह। सिंध धरती जी अज़ीम मायरन हर दौर में पंहिंजी कुख मां अहिड़नि अज़ीम सपूतनि खे जन्म ॾिनो आहे जन पंहिंजनि कारनामनि सां सिंध धरती जी इज़्ज़त ऐं अज़मत खे मुल्का मुल्क मशहूर करे खेसि हमेशा लाइ लाज़वाल बणाए छॾियो आहे। अहिड़नि अज़ीम सपूतनि मां हिकु तमामु वॾो सपूत हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि आहे। सिंध धरती जे हिन अज़ीम सपूत जहिड़े नमूने सां सिंध धरती सां वफ़ादारी जो वचन निभायो आहे, तंहिंजी जेतिरी बि तारीफ़ कजे सा घटि आहे। छाकाणि त इहो असांजो लाखीणो लतीफ़ ई हो जे पंहिंजी शाइरी वसीले सिंधी ॿोली खे हमेशा लाइ लाज़वाल बणाए छॾियो ऐं केतिरनि ई मुश्किल हालात में न रुगो सिंधी ॿोली खे ज़िंदा रखण लाइ पाण पतोड़ियो, बल्कि पंहिंजी शाइरी वसीले सिंध जे माण्हुनि खे बिलख़ुसूस ऐं समूरी दुनिया जे माण्हुनि खे बिलमूम गफ़लत वारी निंड मां सुजाग थियण जो सबक सेखारींदे फरमायाऊं, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, तो जो साणे भायो सो मांझा दे जो माग, सुल्तानी सुहाग निंड्रू कंदे न मिले। जनाबे आला, इहो ई सबब आहे जो शाह साहब के हिक आफाकी शायर समझो वञे थो। यूरोप जा आलिम बि संदन शायरानी परवाज़ ऐं आफाकी फिक्र के साराहींदे नज़र अचनि था, जन न सिर्फ़ शाह साहब जी शायरानी परवाज़ ऐं आफाकी फिक्र के साराहियो आहे, बल्कि शाह साहब के समूरी दुनिया जे शायरनि में मथाओ मक़ाम ॾिनो आहे। जनाब आला, शाह साहब जी शायरानी अज़मत के जेका ॻाल्हि समूरी दुनिया जे शायरनि में मुमताज़ हैसियत जो हामिल बनाए थी सा इहा आहे त पाण पंहिंजी शाइरी वसीले मामूली खां मामूली शइ खे बि पंहिंजी लतीफ़ नज़र सां ॾिसंदे उनजी खूबियनि खे अहिड़ो त उजागर करे असांजे साम्हूं बीहारियो आहे जो खेसि साराहिण खां सवाइ रही नथो सघिजे। ॾिसो त पाण कीअं न सुई जहिड़ी मामूली शइ खे बि पंहिंजी कीमियागिरी सां कहिड़े न हसीन अंदाज़ में उनजी पोशीदा खूबियनि खे साराहे उनजी अज़मत खे लाज़वाल बणाए छॾियो अथऊं। लतीफ़ साईं फरमाइनि था, पाछाही न पाड़ियां सरतियूं सुई साण, पाछाही न पाड़ियां सरतियूं सुई साण, ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण, ॿीहर ॼापे ॼाण अबर जे औसाफ खे। जनाब आला, अवां समूरी दुनिया जे शायरनि जे कलाम के जाचे ॾिसो, अवां के किथे बि सुई जी साराह में अहिड़ो हसीन कलाम हथ न ईंदो। लतीफ़ साईं जी इंतहाई मुशादाती कुवत जो हिकु ॿियो सुहिणो मिसाल ते ॾिसो, पाण कीअं न जर जो सिप सां ऐं कूंज जो रूह सां लाज़वाल मोहब्बत जो ॻाढ़ापो ॾेखारींदे फरमाइनि था, जर में सिपूं जीअं आहिनि अबर आसरे, जीअं कूंजूं सारिन रूह खे मूतन अंदर तीअं, जर में सिपूं जीअं आहिनि अबर आसरे, जीअं कूंजूं सारिन रूह खे मूतन अंदर तीअं, हित वाइदा वञण जा हुत न भायम हीअं, कोठे वेहां कीअं जे नज़र बंदियाणी न हुआ। जनाब आला, लतीफ़ साईं जड़े इंसानियत जे आशिक ऐं अमन जे अलम बरदार इंसान जॾहिं हिकु इंसान के ॿिए इंसान जो क़त्ल कंदे ॾिठो त पाण आला इंसानियत वारी सोच खे उजागर कंदे इंसानियत जे वेरनि सां मुखातिब थींदे चई ॾिनाऊं, पाए कान कमान में मियां मार न मुंह में आही तूं मता तुंहिंजो ई तोखे लॻे। जनाब आला, लतीफ़ साईं हिन दुनिया में बैनुल अक़वामी अमन जा सफ़ीर बणिजी आया। पाण जॾहिं धड़ी जी बारगाह में दुआ लाइ हथ खयाऊं त पाण सिंध समेत समूरे जहान लाइ अमन ऐं ख़ैर जी दुआ घुरंदे चई ॾिनाऊं, साइम सदाई
सुकार, साइम सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। मतलब त असांजो सुहिणो शाह सरापा सोन आहे, संदन कलाम हिक अनमोल खजानो आहे। ज़रूरत रुगो इन ॻाल्हि जी आहे त असीं लतीफ़ साईं जे कलाम खे हीअं सां हंढाए उन ते अमल करियूं त जीअं दुनिया ऐं आख़िरत में सुरखरू थी पंहिंजी मंज़िल माणे सघूं। आख़िर में आउं ही शेर चई पंहिंजी तकरीर जो इख्तिताम कंदसि। सिंधु सां सचाई वॾी ॻाल्हि आहे, मिटी सां वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे। सिंधु सां सचाई वॾी ॻाल्हि आहे, मिटी सां वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे। भले मीर इक़बाल ऐं ग़ालिब हुजनि पर असांजो भिटाई वॾी ॻाल्हि आहे, असांजो भिटाई वॾी ॻाल्हि आहे। महिरबानी।